यूनियन काउंसिल ॾाढू जे ॻोठ सिद्दीक पली जो में मौजूद आहियूं, जिते गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सिद्दीक पली जो मसइलनि जो शिकार आहे। हिते ॻोठाणनि ऐं शागिर्दनि खां पुछंदासीं त हिन स्कूल सां लाॻापियल कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि। साईं, जीअं त इहो असांजो स्कूल नाले ॻोठ मोहम्मद सिद्दीक पली जे नाले सां स्कूल आहे। हिन में हिकिड़ो मास्तर आहे जेको हिते सॼो ॾींहुं अचे थो, बसि ॿाहिरि मोबाइल हलाइण में पूरो आहे। ॿार इन सौ रांदि पिया कुॾनि, हुनखे नालो लिखण ई कोन थो अचे, ख़ाली अचे थो पंहिंजो टाइम पूरो करे बसि वापसि हलियो वञे। असां घणा चकर अपील कई आहे, बाबा असांखे मास्तर जेको आहे चेंज करे ॾियो, बदिली करे ॾियो, पर मास्तर जी बदिली थिए कोन थी। हू आहे थो डीओ खे पैसा खारायो, रिश्वत ॾेई वेठो आहे ऐं बदिली थिए कोन थी हुनजी। असांजा ॿार आहिनि, हिननि जी तालीम तबाह आहे। हिते तक़रीबन 150 खां 200 ॿार आहिनि, कोलियुनि जा मिराणियुनि जा आहे टोटल। उहे अचनि था, ॿार साईं जेको आहे तो पढ़ाई करे कोन थो, पोइ ॿारनि जी बि दिलचस्पी कोन्हे जेको अची पढ़ाई ते अचनि। उहो अचनि रांदि कुॾनि था, पोइ अचनि बि कोन था। पोइ असांजो छोकिरो पटरी वालो आहे, मिड़ई उतां उतां महिनत करे छोकिरा आणे थो, पर मसइलो आहे साईं में पढ़ाइण जी हिमत आहे कोन, त छोकिरनि जी दिलि ई कोन थी चए असीं अची पढ़ूं। साईं अफ़ज़ल साहब असां वटि ईंदो आहे, बसि महीने में हिकिड़ो ॾींहुं अचे, 5 ॾींहं 10 ॾींहं मोकल करियो, वरी हलियो वञे। ऐं धीअ खे पैसा ॾियो, पंहिंजो पाण रुगो बसि अचे, मोबाइल कढो, ॾिसियो ॿार वियो आहे, ईअं हलियो वञे। पटे वारो छोकिरो ईंदो आहे, असांजो पंहिंजो आहे, उहो ॾिसी हुनखे चवंदो आहे, पर उहो बि उनजे ॻाल्हि ते नथो लॻे। छो त बसि हाणे 12 थिया आहिनि, उतां ॻोठा हैदराबाद खां ईंदो आहे, 9 बजे पहुचंदो आहे ऐं हिते ईंदो आहे 12 थींदा आहिनि। 12 खां पोइ वरी मोकल करे ॿारनि खे चवंदो हाणे हलिया वञो, वञा पियो। बसि एतिरी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं असांजे स्कूल जो बिल्डिंग आहे 2002 खां तयारु थी हुई, उहा हाणे किरण शुरू थी वई आहे। हुन में ॿार असांजा पढ़ी नथा सघनि, विहनि था, डप में विहारियूं था, पर बसि मजबूरी आहे, इन जे करे असांखे बिल्डिंग ॾिनी वञे। पढ़ंदो आहीं? हा, कहिड़ो क्लास? पहिरियों। पोइ पढ़ाई आहे हिते? पढ़ाई कोन्हे आहे सही। अच्छा, हाणे कहिड़ो मुतालबो करे थो तूं हुकूमत खां? भाई मास्तर ॾियो सुठो, ई कोन थो सही पढ़ाए, ते सॼो ॾींहुं वियो मोबाइल हलाए, वरी वापसी वञे थो ॻोठ। नालो छा आहे तुंहिंजो? सिराज अली। सिराज अली, कहिड़े क्लास में पढ़ंदो आहीं? असां सभई ॿिए में वारी, पर वन में रखिया वापसि ऐं ॿियो हुते पढ़ाए बि साईं अफ़ज़ल कंदो, अचे वियो हुते ॿार मोबाइल हलायो, वञे हलियो, ऐं वरी हिते 5 मिंट ईंदो, वरी चवंदो रिसेस न अधु कलाकु, वरी पोइ वरी ईंदासीं, चवंदो हाणे मम्मी वञो हलिया, 12 थी हलिया, ऐं वञा थो ॻोठ वञे। नालो छा आहे पुटु? अब्दुर्रहमान। अब्दुर्रहमान, कहिड़े क्लास में तूं? पहिरीं क्लास में। अच्छा, पोइ पढ़ाई आहे हिते? न, हिते पढ़ाई कोन्हे। अच्छा, साईं अचे थो ते मोबाइल हलाए, पोइ वञे थी 5 मिंट रिसेस थो करे, वरी असीं अचूं था, वरी चयो मोकल आहे हलो। हाणे कहिड़ो मुतालबो कंदे हुकूमत खां? असांखे मास्तर सुठो ॾियो। छा नालो आहे तव्हांजो? सुहाना। सुहाना, कहिड़ो क्लास पढ़ंदी आहीं? असीं सभई ॿी पिया पढ़ूं। अच्छा, पोइ पढ़ाई आहे हिते? अच्छा, पोइ हाणे हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदी तूं? असांखे नओं मास्तर ॾियो, हीअ सुठो पढ़ाई कोन थो, वियो मोबाइल हलाए, वरी वापसि वञे हली। अच्छा, हाणे अव्हांखे सुठो ॿियो उस्ताद खपे। ठीकु आहे। अजी, तुंहिंजो नालो छा आहे? कौसर। कौसर, ठीकु आहे। तुंहिंजो नालो छा आहे अजी? हफ्सा। छा चवंदी तूं स्कूल जे लाइ? असांखे सुठो मास्तर ॾियो। हाजी गुल हसन। अॼु गुलशन ॿुधाईंदा अॼु तव्हां एहतजाज कयो आहे हिते सिद्दीक पली जो ॻोठ में, त हिन स्कूल जे हवाले सां छा चवंदो? मास्तर असां वटि अचे थो, 2 मिंट वियो, मोबाइल हलायो, वञ हलो, ॿारड़ा वीचारा रांदियूं कुॾियो, वापसि वञण हलिया। असांजी बिल्डिंग जो इहो ॾिसो था, इहे चापोड़ा किरी रहिया आहिनि, नंढड़नि ॿारनि जा चापोड़ा किरिया, ध्यानु थींदो। इन जे करे असीं हुकूमत खां चाहियूं था असांजो स्कूल जो कमु असांखे करे। तव्हां सिद्दीक पली जो जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जी इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत जूं अख़्तियारियूं तकड़ा उपाउ वठी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सिद्दीक पली जो जी न रुगो इमारत ॾियनि, पर हिते मक़ामी सतह ते उस्ताद पिणु मुहैया कनि त जीअं हिन ॻोठ जे ॿारनि जी तइलीम बची सघे। उस्मान पंवर, कोशिश डिजिटल, बुलड़ी शाह करीम।